जी कुर्बानी वारी ईद ते कुर्बानी जा जानवर ज़िबह करण लाइ कासाइन वटि बुकिंग जो सिलसिलो तेज़ी सां जारी आहे। कासाइन वटि मौजूदु आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त ईद जा 3 ॾींहं केतिरा कुर्बानी जा जानवर ज़िबह कंदा आहिनि। ईद जे पहिरें ॾींहं जा अलॻि रेट हूंदा आहिनि, ईअं ई ईद जे ॿिए ॾींहं 3 ॾींहं जा अलॻि अलॻि रेट कासाई वसूल कंदा आहिनि। कासाइन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन भेरे उन्हनि पारां कहिड़ा रेट तय कया विया आहिनि ऐं केतिरा कुर्बानी जा जानवर उन्हनि खे डेली जे हिसाब सां ज़िबह करणा आहिनि। कोशिशि कंदासीं त जेके कुर्बानी कंदड़ हज़रात आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त कासाई उन्हनि खां केतिरा पैसा डिमांड कनि था पिया ऐं कुर्बानी जो जानवर उन्हनि पारां केतिरे में ख़रीद कयो आहे। अचो त इन मामलनि ते कासाइन ऐं ख़रीदारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। बाबा बुकिंग आहे माल जे मथे, जहिड़ो ढोर हूंदो ओड़ा पैसा हूंदा आहिनि। वॾा ढोर हूंदा त वॾा पैसा हूंदा आहिनि, नंढो ढोर आहे त नंढा पैसा थींदा। इन जे बाबा हे 16-17 वॾे ढोर जा 16-17 हज़ार, नंढे जा 10,000 12,000 11,000। मालिक 5-5 लख जो ढोर वठे थो, बाक़ी मज़ूरी में रोए थो। उते मालिक जेको आहे रोए थो। एतिरा पैसा वधीक पैसा, अॼुकल्ह महांगाई थी वई आहे, कारीगर महांगा आहिनि, हर शइ महांगी आहे। मालिक इन ॻाल्हि खे नथो सोचे, उहो चए थो पैसा। ख़र्चो घणो हूंदो आहे हिन में मज़ूरी समेत? साईं मज़ूरी अॼुकल्ह छोकिरा जेका हेठि कमु कंदा आहिनि उहो 15-20 हज़ार, उहो घटि कोई आहे ई न। 20 हज़ार घटि में घटि हुनखे ॾियूं। पंहिंजी लेबर आहे जेको कारीगर आहे हुनखे 50-50 हज़ार, जेके छड़ो बूटियूं ठाहिण वारा आहिनि हुनखे 20-20 हज़ार। नथो बचे, आख़िर में मालिक तय करे थो। मिसाल आहे 20 हज़ार, जेॾी महिल पैसा वठणु वञूं था बाबा 15,000 16,000, इहे ई पैसा आहिनि बसि। पहिरियां डन करे वेंदा आहिनि तॾहिं बि पोइ बि साईं घटि ईंदा आहिनि। अच्छा, डेली जेकॾहिं वॾो कुर्बानी जो ढोर हुजे उहो केतिरो ज़िबह कंदा ऐं ॿाकरो केतिरो? सर लेबर जे मथे आहे। जेकॾहिं तव्हांजी लेबर वधीक आहे पोइ तव्हां वधीक कमु कंदव। जे तव्हां 4-5 ॼणा त पंहिंजे मुनासिब जेतिरी ताक़त आहे, जेतिरी हिमत आहे, ओतिरो कमु कंदा। कासाई नवां बि अची विया आहिनि मार्केट में साईं। हे बरसाती में ॾकनि, इहे साल में हिकु दफ़ो कमु कंदा आहिनि ऐं मालिक जेको आहे उहो 4 पैसा बचाइण जे चकर में उन्हनि उहो कमु कराईंदो आहे। उनजो नुक़सानु कहिड़ो आहे? साईं गोश्त जो मुंहुं कारो, ढोर खे एसा ॾींदा, तकलीफ़ ॾींदा आहिनि, गोश्त जो मुंहुं कारो कंदा आहिनि, गोश्त चोरी करे खणी वेंदा आहिनि। मालिक खे कहिड़ी ख़बर, मालिक त पंहिंजे कम में लॻो पियो आहे ग़रीब, उहो त वेठो आहे चुप करे। हर कंहिंजो कमु न आहे न कमु करणु। हो बरसाती में ॾकनि, साल में हिकु दफ़ो कमु कंदा आहिनि। अच्छा, कुझु कासाई दोस्त चवनि था पिया त असां वटि त बुकिंग ई न ठही आहे, छो त महांगाई ऐं बरसाति सबबु हिन भेरे घटि थी थिए कुर्बानी। साईं अहिड़ी ॻाल्हि न आहे, कमु घणो अल्लाह जी महिरबानी सखर में, पर हुनजा नसीब में छा आहे त कुर्बानी जे ढोर जो हिसाबु अहिड़ो आहे, को 3 मण आहे, को 4 मण आहे, को 5 मण आहे, को 8 मण बि आहे। हुन हिसाब सां अधे वारा जेको घुरनि था, कंहिंजो 10,000 घुरनि था, जेको वॾो ढोर आहे 10 मण 12 मण वारो, हुननि जो हुन हिसाब सां 20,000 25,000 रेट हले थो। पर छा आहे महांगाई थी वई आहे। ढोर जेको अॻे वठंदा हुआसीं 2.5 लख 3 लख में, उहो हाणे मिले थो 5 लख 6 लख रुपए में। माना ॿीण ते थी वियो आहे कमु। तंहिंजे करे जेको आहे इंसानु जेको आहे हाणे सोचे थो, हाणे जेको आहे कसाई असां बि सोचूं था भाई को सस्तड़ो मिले त असां कमु जेको टपायूं, पर नुक़सानु आहे असां में जो हुन में। भाउ कासाई जेको आहे माना पहिरें ॾींहं घुरनि था, जेको आहे माना घटि में घटि 15,000 16,000, ठीकु आहे। अबा घटि कयो कुझु रेट जेको आहे माना चई साईं असांजा रेट इहे न, असांजा पुराणा ग्राहक ॿधियल आहिनि, जेको आहे छा ॿुधव। अरे बाबा ग़रीब माण्हू काॾे वञे, जेको आहे माना हिकु त मंडीअ में जानवर एॾा महांगा लॻा पिया आहिनि जंहिंजी का इंतिहा ई न आहे। जेतिरी हथु रखो था जेको आहे माना 3 लख 4 लख 5 लख। अरे बाबा छो एॾो महांगो जेको आहे साईं? कुर्बानी जो जानवर आहे, सुठो जानवर आहे, छा ॿुधव। वरी बकरी हथु रखो, बकरो 1.5 लख 2 लख खां घटि न आहे कोई बि। हाणे कासाई बकरे जा वठे थो 6,000 रुपया हिकिड़े ॾींहुं, माना बकरे जा जेको आहे माना अगरि 5 बकरा को आहियूं त 30,000 कासाई खे ॾियूं असां, छा ॿुधव। इनजे वॾो ढोर जो त बाबा 15,000 रुपया जेको आहे माना 2.5 लख 3 लख जो जानवर लॻो पिया वॾो जेको आहे माना, छा ॿुधव। हाणे असां गवर्नमेंट खे अपील कंदा आहियूं त जेको आहे सो कासाई जा बि फिक्स रेट करे छॾे, जेको आहे माना कुर्बानी जे जानवरनि जा। ईद के 3 दिन जो है ना हम ज़िबा करते हैं, 3 दिन काटते हैं। पहले दिन के 20,000 रुपये, दूसरे दिन के 15,000 रुपये और तीसरे दिन के 10,000 रुपये, ये रेट चल रहा है हमारा। अच्छा, डेली के हिसाब से कितने कुर्बानी के जानवर ज़िबह करते हैं? डेली के 30 एक जानवर हमने बुक करा है, फिर एक दिन के 30, तीनों दिन में 90-100 ऐसे हो जाते हैं। एक दिन में 30 ज़िबह कर लेते हो? जी, एक दिन में 30। एक ही इलाके में होते हैं, डिफरेंट इलाकों में? नहीं, कोई बागयात में होता है, कोई आरी बिल्डर में होता है, कोई पुराने शक्कर में होता है। अगर एक ही जगह हो तो फिर इससे ज़्यादा हो जाएंगे, इससे ज़्यादा काटेंगे। फिर लोग साफ़ सुथरे कपड़े पहन के ईद नमाज़ पढ़ते हैं या अपनों के साथ ईद मनाते हैं, आप सिर्फ ज़िबह करते रहते हैं, तो ये कैसा लगता है?
भाई ये भी ड्यूटी है हमारी, दूसरा पूरे साल का जो है ना हमारा, इसमें अल्लाह पाक की तरफ से एक रोज़ी का जान भी है, समझे ना, फिर ड्यूटी भी है। अगर हम नहीं करेंगे तो कौन करेगा, ठीक है ना। हम तो ये समझ के भी करते हैं। दूसरा ये है कि साल में हमारा जैसे ईद शादी ब्याह होती है, हम उसके खर्चे वर्चे इसमें से निकल आते हैं, हमारे अच्छी रोज़ी हो जाती है हमारी। 30 आपने डेली बताया, उसमें बड़ा भी है या सिर्फ छोटे 30? नहीं, बड़ा 30, बड़ा जानवर, बकरे नहीं, बड़े जानवर 30। साईं पहिरियों ॾींहुं जा 30-35 बकरा थिया, ॿिए ॾींहुं जा 60 बकरा आहिनि, टे ॾींहुं जा 24 बकरा आहिनि, बसि पहिरें ॾींहुं जा 3000 आहिनि, ॿिए ॾींहुं जा 2000, टे ॾींहुं जा 1500। साईं महांगाइयूं जी पैसा हेॾा ॾींदा आहिनि, कई त अहिड़ा अलाह तवार कयल बाबा अॻिले साल पोइ ॾींदासीं। साईं मिड़ई संगत में कुरब में हलंदो आहे सॼो जहान, छा कयूं। हाणे जेका ग्राहक कंदा आहिनि हलो बाबा पोइ वठिजां, पोइ थी वेंदी आहे। मौसम में अभी माल ही नहीं आ रहा है, हम लोग खुद परेशान लगे पड़े हैं, अभी तक कोई आर्डर ही नहीं आया है। जानवर बीमार हो रहे हैं बरसात के अंदर जो है। अभी हमारे को अपनी रोज़ी का फिक्र हो रहा है, 2-2 ढाई महीने में हमारी दुकान बंद होती है, बिजली के बिल भरने होते हैं। लोग कहते हैं साईं कसाई फुरन था, कसाई 10,000 था वठनि, कसाई 15,000 था वठनि। अरे बाबा कसाईनि जे मथो बि ख़र्चो तो आहे न साईं। हाणे दुकाननि जा बिल काथो प्यार था, 2-2.5 महीना असांजो गोश न हलंदो। बाबा 10,000 भी वठूं था, 5,000 भी वठूं था, जाॾे रोज़ी मिली, माने बच्चन जो पेट पालनो आहे। बुकिंग थी आहे? अञा तो कोई बुकिंग न थी आहे साईं, अल्लाह जो आसरो आहे। छो? माण्हू अचनि ई नथा, अञा ढोर ई न वरिता आहिनि, बरसातनि में जाइ न आहे वधण जी, महांगाई जो बि ॾींहुं चवनि था बाबा वञूं था, 2 लाख लखनि जी ॻाल्हि थिए थी। हाणे असां वटि 1000 रुपया आहिनि, लखनि जा काॾे वठूं। जी, तव्हां कासाइन जूं ॻाल्हियूं ॿुधो, जिन जो चवणु आहे त ईद जा जेके 3 ॾींहं आहिनि उन्हनि जा अलॻि अलॻि क़ुर्बानी जो जानवर ज़िब करण जा रेट आहिनि। ईद जे पहिरें ॾींहं ते जेको वॾो ढोर आहे उहो 15 खां 20,000 रुपया, ऐं नंढो जेको ढोर आहे 3,000 रुपये खां 5,000 रुपयनि ताईं ज़िब कयो वेंदो। जॾहिं त जेके क़ुर्बानी कंदड़ आहिनि उन्हनि जूं बि तव्हां ॻाल्हि ॿुधो, जिन जो चवणु आहे त कासाई पंहिंजा मनपसंदि अघु वठनि था पिया। तंहिं करे हिकु त क़ुर्बानी वारो जेको जानवर आहे उहो महांगे अघनि ते मिलंदो आहे, मथां वरी कासाइनि जा नखरा आहिनि, तंहिं करे उन्हनि खे तमामु घणनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी पवंदो आहे। इन हवाले सां कासाइनि जो चवणु आहे त फ़ी ॾींहं ते तक़रीबन 70 खां 100 ढोर हू ज़िब कंदा आहिनि। 3 ॾींहं ही क़ुर्बानी जा जानवर ज़िब करण वारो सिलसिलो जारी हुजे थो पियो। कासाइनि पारां ईद जा 3 ॾींहं जेका क़ुर्बानी जा जानवर आहिनि उहो ज़िब करण जी बुकिंग वारो जेको अमल आहे उहो तेज़ी सां जारी आहे। 3 ॾींहंनि जी उन्हनि वटि वॾे पैमाने ते बुकिंग बि थी वई आहे। कैमरामैन सज्जाद संजय नगद, फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सख।